इन चक्कर में सोचे तो मालिक का टोकन वाला कलर वठ रहे हैं। यार बाबा वाह जो गाल के हाँ टोकन वाला कलर वठ बुध मुखे 4 तेली टर रह वठी दे उन बुध शंगू टहरो पीण का पिंगी गले वांगर मताल जी कंहिंखे ये गाल खबर न पए बस आऊं सही पे चवां जोको भी टुन थियो जूता अड़ा खाइंदो मुंजा था। यार बाबा ये मुखे धमकी ना दे तू घबरा ना हिकिड़ी गाल मुंहिंजी ॿुधो आ मालिक के खबर न पए मूं गागा पेंट कोने काका काका सां ॻाल्हि कई त मूंखे माल टोटल टोकन वारो खपे। ॿुध पोड़ा तू जेको न पीअण खां पोइ वात खोलींदो न तू पंहिंजो वात संभालजे बस टोकननि जे बारे में कंहिंखे ॿुधाइणो न आहे। यार बाबा ॾह ॿुध इमू ठग आऊं तोखे जेको ॿुधायां पियो न पाण माल वठंदासीं हिकिड़ो दुर्रू मंछरी खे ॿियो राना इकबाल खे जीअं जाखुर टिनिन खे माल वठी ॾींदासीं टोकन वारा सभु हा ऐं पाण यकदम तो ठीक ठाक माल मिलंदो पाण खे। अरे बाबा हाणे जूता खाईंदासीं दुर्रू मंचरी राना इकबाल जीअं जाखरो ये सब गिड़िंग माण्हू आहिनि रे माराईंदे मज़ो त इन ॻाल्हि में आ न यार। जॾहिं उहा ॿई जूता खाईंदा न ॿुध आऊं माल खणी पैसा खणी फरार थींदुसि एडवांस ही खाई वेंदुसि। वाह वाह जूता काका शंगू खाए एडवांस तू खाई बजी में शर्म कर। काका शंगू जा अफ़ाली अहिड़ा आहिनि जे ग़लति कमु कंदो त जूता टे ई खाईंदासीं पाण। हा एॾा ॿुध त सही बस रुगो पंहिंजो मुंहुं फुसे फुलड़े वांगुरु पंहिंजो मुंहुं कंदो ई न तू कंहिंजे ॻाल्हि त सम्झ यार आऊं तव्हांजे लाइ करां पियो तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो ई नथा यार। पाण कंहिंखे बि कोन था ॿुधायूं बस पाण टोकन वारो माल वठंदासीं। गैस बंद नथो थिए कहिड़ो धपु छॾे पराए घर में हरकत मता करी। तू खाली सबर त कर बाबा उते तू ॾिसंदे धमाका।